मां मिड़े तोसां मजाक पे कयो, तंग पे कयो तोखे चरी। तो जहिड़ी सालत मुक़दर वारनि खे मिलंदी आहे। तो जहिड़ा मुड़स खुशनसीब ज़ालुनि जे हिसे में ईंदा आहिनि। बाक़ी मूंखे पंहिंजे मुक़दर जी ख़बर आहे त उहो केतिरो सुठो आहे। भला इहो बेहस आहे जंहिं ते असां वक़्तु पिया विञायूं। तोखे बि वक़्त जो एहसास आहे छा? अॻु कोन हुयो, पर जॾहिं खां तोखे इश्क जी अख सां ॾिठो अथमि, पर विञाइजी वियल वक़्त जो ॾाढो ॾुख थो थिए। काश घर खां गुज़ारियल वक़्त जूं घड़ियूं तोसां गॾु गुज़ारियां। माता रानी से मिलना वियुसि। चाचा राम तू वही बा रानी के खुश करण जले छा कुछ न कयोसी। चाहते या जो रानी असां सां ॿ टे ॾींहं गॾु गुज़ारिया। रहमान रोजाना हाणे रोअणो न आहे। उन्हनि खे रोअणो आहे जिन असांजी राणीअ खे रोआरियो आहे। माफ़ ना जेकॾहिं माफ़ कई त राणीअ जे हिक हिक अज़ाब जो हिसाब क़यामत जे ॾियारे तोखां करंदुसि। चाचा रमज़ान ॿुधाए मूंखे केड़ा केड़ा जिन का हिसाब वठणो आहे। इन्हनि सभिनी जो नालो आहे जाबिर खान। जाबिर मारी आहे मुंहिंजी राणी, न रुॻो राणी पर जाबिर खान सॼो खानदान मुंहिंजो पालियो आहे। चाचा रमज़ान मां ओॾो बदनसीब आहियां। हजार कोशिशनि जे बावजूद पंहिंजे घर खे बर्बादियुनि खां बचाए कोन सघियुसि। इन ई हाणे मुंहिंजी भेण जो घर बर्बादी खां बचंदो। छाजी भेण? कहिड़ी भेण? उहा भेण जंहिं हिन महिल ताईं फोन करे तोसां ॾुख न आहे वञो कई हुई जाबिर खां चोरी ऐं मुंहिंजी भेण जाबिर खान जो खून मूंखे माफ़ करे छॾियो आहे। लाल खान असां जांच करे आया हूं। उनजे कुत्ते के भी खबर काने तो असां शाम जो हमलो करण वारा हूं। वाह कादन ॻाल्हि त भली ॿुधाई अथई। शाहू पो छा सोचियो अथई? वदा वदा
पोइ बि सोचे वठ। शाम ताणी हर हाल में इंतज़ार करणो पवंदो। इंतजार 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 छो तो वक्त क्यों ना आयो? केड़े मकसद जो इंतजार था क्यों? हली हली चाचे नवाब खान जो खेल ही खत्म क्यों? राजा ॾाढो को तकड़ो उठन के चोराबा पारान एतिरो आसान ना है बाबा। हर कम में वक्त लगंदो आ। थोरो सोच थधे दिमाग सां। लाल खान तू वेठो वक्त जो इंतजार कर। हां वापस कोच तो ना अचवा थला। छाजे लाइ थो वञी फराद ॻोठ? हाँ छाजे लाइ थो वञी? ॿियो छा कयां? काल खां वठी हिन झंग में वेठा आहियूं ऐं तव्हांजो इहो इंतजार ख़त्म ई कोन थो थिए। राज ये संगत के छड़े हलूं सुठो ना है। शाम परे तो ना है न। असां ईअं मोटी हलियासीं न त जाबिर खान चवंदो त लाल खान वारनि खे अकेलो छॾे हलिया आहे। खेर आहे फराद जे वञण चाहीं थो त भली वञ, रस्तो खुलियल अथई। पर बाबा असां हमलो शाम जो कंदासीं, छो जो हमरा शाम ताईं सभु पहुचनि। छो जो रोज़ रोज़ नवाब खान सां जहिड़ो करणो ई आहे। न दावरा न, फराज़ जोशीलो ऐं जज़्बाती आहे। हिनखे ईअं वापसि कोन छॾींदासीं। तूं पंहिंजो हमराहनि खे फ़ोन कर त तकड़ा पहुचनि। ॾिस शाहू, हमराहनि खे घुराइण को मसइलो कोन्हे। उहे त अधु कलाक में अची वेंदा फ़ोन ते। मां त इहो थो चाहियां बूंदाई जो फ़ाइदो वठी नवाब खान खे मारे अचूं। इनके मां कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। ये मिलिया बुकियूं कढी विझंदुसान। ख़ैर त आहे रहमान, केॾा निकिरी पियो आई? सालो मां पाण तव्हां ॾे आयो आहियां। चाचे रमज़ान ना त खेर आहे। ख़ैर इहो ई आहे शहर त मुंहिंजे हाव में फट आहे, हुनजो इलाज करणो आहे। खुली ॻाल्हि कर रहमान, हिबकी छो थो ॻाल्हि करी? असां में का उमेद नथो सम्झी छा? सालो तव्हां खां सवाइ मुंहिंजो हिन ॻोठ में ॿियो केरु आहे? हिकु चाचो रमज़ान त आहे, सो बि माज़ूर आहे। हुकुम कर रहमान, ॻाल्हि छा आहे? राणी जे मरण खां पोइ मुंहिंजो हिते रहणु अजायो आहे। मां जेकर हिते रहंदुसि त राणी जो रूह मूंखे मयारू ॾींदो। ॾिस शेर, चयो मां न हाणे हिते रहमान कोन रहंदो। हा रहमान, तूं असां खां मोकिलाइण आयो? न शेर, मां सिर्फ़ु तोसां सलाह करण आयो आहियां त माठ करे हितां हलियो वञा या जाबिर खान खे ख़त्म कयूं। चाचो रमज़ान राणी जी क़बर ते कसम खणी आयो आहे, जैसे ते जाबिर खे न मारींदुसि तेसि ताईं फातह ते कोन वेंदुसि। रहमान, जेकॾहिं तो चाचे खे मारे विधो न, असांजे दिलि में हसरत रहिजी वेंदी। असां पंहिंजा पलान चाचे खां उगाड़े कोन सघियासीं। जेकॾहिं चाचे खे मारणो आहे न त गॾिजी मारींदासीं, तो अकेले खे चाचे खे मारण कोन ॾींदासीं। ॻाल्हि त शेर दिलि वठूं कई अथई। रहमान छो हिन ॻोठ मां वञे? चाचो छो न हिन दुनिया मां हलियो वञे? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ देर न कयो, जेको बि करणो आहे जल्दी कयो। हो न बची सघंदो जाबिर, पोइ छो न पुलिस जे पहिरे में हुजे। हमराहनि खे फोन करे छॾ, जहिड़ो हाणे चोट चढ़ी वेंदो। फिकर न कर दा, हमरा राति ताईं या सुबुह ताईं। अरे काने मरी वियो आहे, काने मरी वियो आहे। छा आहे? छा थियो आहे? छा कयो जाऊं कई? ओ शेर है सालू मुझी हिक ई कोन था मञनि। हली मेड़ में चकयो हुनखे। छा थियो आहे जो मेरे में कयो ने? चाचा छा कयो आहे शेर ई सालू? जाबिर खे मारण विया आहिनि, सभु काठ में पवंदा। वारो कयो छोरियूं। छो काठ में पवंदा? बाक़ी पुलिस छॾे ॾींदनि। भले जाबिर खे मारिन, हेड़ा त खत्म थी पवंदा न। शेर ई सालू जेकॾहिं जेल विया न त बनी खपाए छॾाए वठंदासीं न। तोखे फिकर न थिए। ॻाल्हि ॿुधो मुंहिंजूं छोरियूं, जेकॾहिं जाबिर मरियो न त लाल खान ऐं फराज़ असांखे छॾे ॾींदा। जेको बि थियो न, असां हुनखे पाणे मोड़ ॾींदासीं। तूं वञी थापा खे संभाल। हा हल नज़ीरा, वञी पंहिंजो कमकार कर। एता आहे वांदो, मथे तो सॼो ॾींहुं किकू ऐं दाहूं कंदो।
हलड़े हल मां तो का इहो थी पुछां त कल्ह खां वठी तूं आहीं किथे? 15 मिंटनि में जेतिरो जल्दी थी सघे अच। चाचे जी जिंदगी खतरे में आहे। त छा थी पियो जो हयाती खतरे में अथसि? चाची ही तव्हां छा पिया चओ? ग़लति कोन थी चवां, मूंखे ख़ुशी थी थिए, भली मरे। ख़ुशी? चाचे जे मरण ते तव्हांखे ख़ुशी थींदी? कमाल आहे। इहो त वाकई कुदरत जो कमाल आहे। जंहिं माण्हू सॼी ज़िंदगी ॿियनि ते ज़ुल्म कया, आख़िर जो उन्हनि जी आह आगामी आहे। चाची हेरे ॾिस, मां तोखे हथ थी ॿधां, तूं वञ। जेसीं ताईं फराज़ ईंदो चाचो मारजी वेंदो। तूं वञी करे का वार कर। सोनू थिए मूंखे हथ न ॿध। मां अहिड़े मुड़ुस खां बेवा भली आहियां जंहिं सॼी ज़िंदगी मुंहिंजी इज़त ई न कई। चाची एॾी नफ़रत छो था कयो? सोनू, जॾहिं सॼी ज़िंदगी मोहबत जी मोट न मिली, पोइ नफ़रत खां सवाइ छा थी करे सघां? ही नफ़रत त कुझु बि कोन्हे। घर में लाश आयो न, मुंहुं बि कोन ॾिसंदीसांसि, न ई हिनजे अदद में वेहंदसि। सही था चओ चाची, इहो तव्हां न पर तव्हां जूं अफ़वाहूं थियूं ॻाल्हाइनि, जंहिंजो चाचो क़दुरु न कयो। लॻियां थी काॾे हलंदा मां छो हलां? हलणो त पवंदो तो। इज्जत सां हलंदे या ढंगू ई बाहूं बनी खणी हलो। यारी नान कहिड़ो तूं अफलातून दाई जो मुंहिंजो टंगू बनी तूं खणी हलंदे? तोखे बि रमज़ान वांगुरु काठ जी घोड़ियुनि ते घुमण जो शौक़ु आहे छा? रहमाना, इज़त जी ॿोली त अॼु ॾींहं ताईं चाचो सम्झो ई कोन्हे। छातो चई ॾिना? कहिड़ी बकवास थो करे? तेरे वारा बाबा गगवा करेगा? केॾां कढी विया अथसि? तुझे ॿुधाए त सही। ठीकु आहे ॾिना, तूं हीअं कर, ॻोठ मां ॿ टे अमरा कढी बाबा जी वार कर। हाणे जो हाणे थो पहुचां। राज़ा छा थियो आहे? खेर त आहे न बाबा? खेर इहो ई आहे जेको तव्हां ॿिन्ही ॿुधो। बाबा खे शेर वारा खणी विया आहिनि। मां हाणे ॻोठ थो वञां। वो अकेलो छो फराज़? असां बि जाबिर खान जी वाहर कंदासीं। शाहू बेवकूफ़ आहीं छा? सभु गॾिजी नथा हली सघूं। छो दा वॾा? चरिया हे रुगो शेर जो कमु नाहे, हिन में नवाब खान जो बि हथु हूंदो। उन्हनि खे इहा ख़बर हूंदी त फराज़ लाल खाननि सां गॾु आहे। त ही थो चवीं अदा वॾा? फराज़ बाबा तूं पंहिंजे हमराह सां गॾु हल, असां वरी ॿिए रस्ते सां अचूं था। अचो हल, देर न कर, चङो संगत। शाहू हलिया, तोसां का सलाह करणी आहे। सफ़ा को चयो कहिड़ो चापुर असांजो सॼण आहे। भली मरे, असांजी मुश्किल आसान थींदी, असांजे लाइ रस्ता आज़ाद थी वेंदा। वो भला कीअं अदा वॾा? सम्झा, मुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि वेही कान थी। सोच कर सम्झायो तोमें त उठनि खे जोराबा पारण आसान नाहे। जीअं मां कयां न, त तूं मुंहिंजे अकुल ते हल। बे अकुल अॼु हमरान खे फोन करे झलियां थो, अचनि ई न। छो न अचनि अदा वॾा? छो न अचनि? हली अचनि। फराज़ न आहे त बस हमलो हली कंदासीं। अड़े मथे जा सूर, सोच कर सम्झायो तोमें, पर तुंहिंजे अकुल में ॻाल्हि वेही कान थी। बे अकुल माना जीअं तूं चवंदो हली तीअं कंदो हलां। हाँ समझ ॻाल्हि।